मीरपुर ख़ास मां अव्हांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ अली लगारी। सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस ज़िले मीरपुर ख़ास जे अॻवाननि ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो आहे त सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन ख़त्म करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ 15 सेप्टेम्बर सूमर ॾींहुं एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो कयो वेंदो। प्रेस कॉन्फ्रेंस में गस्टा ज़िले चेयरमैन गुल हसन लाशारी, पेटे अलिफ ज़िले सदर पीराणो मंगरियो, सिंध प्रोफेसर लेक्चर एसोसिएशन जे सदर प्रोफेसर हाफ़िज़ जमील बलोच, सिंध कॉलेज नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन जे सीनियर वाइस चेयरमैन शकील अहमद खोसो ऐं ॿियनि अॻवाननि खमीसो ख़ान समूह, सुरेश कुमार लोहियार ऐं जमशेद अहमद क़ाइम ख़ानी शिरकत कई। अॻवाननि चयो त 15 सेप्टेम्बर ते सुबुह 10 वॻे गवर्नमेंट हाई स्कूल शाह वली उल्ला खां एहतजाजी रैली कढी वेंदी जेका गुलिस्तान बल्दिया वटि पहुची धरणे में तब्दील थींदी। उन ॾींहुं मीरपुर ख़ास डिवीज़न जा समूरा सरकारी इदारा बंदि रहंदा ऐं मुलाज़िम एहतजाज में शिरकत कंदा। अॻवाननि वधीक ॿुधायो त हिन एहतजाज में औरत मुलाज़िम बि वॾे अंग में शिरकत कंदियूं, जेके पुलिस लाइन साम्हूं शहीद बेनज़ीर भुट्टो गर्ल्स स्कूल वटां एहतजाजी रैली में शामिल थींदियूं। रहनुमाउनि पारां मीरपुर ख़ास डिवीज़न जे समूरनि मुलाज़िमनि खे वॾे अंग में एहतजाज में शिरकत करण जी अपील कई वई, जॾहिं त सहाफ़ती बिरादरीअ खे बि रैली ऐं धरणे जी मुकमल कवरेज लाइ दावत ॾिनी वई।